بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي الدروس الرمضانية जेको असीं रमज़ान जा मसाला जेके आहिनि उन्हनि खे थोरो थोरो मुख़्तसर करे सम्झो। हीअ अठों हिसो आहे ऐं हीअ छाजे आहे, हीअ बि रोज़नि रखण जे क़िस्मनि में। हीअ फ़ضل फ़ी ताइफ़ा मिन अक़साम الصيام सियाम الناس। इहो मुख़्तलिफ़ जेके क़िस्म आहिनि रोज़नि जा, के रखे सघनि था के न, इहे मुख़्तसर करे दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त इंसान खे इहो अॻिते पुछिणो न पए, छो जो अॼु हिकिड़ो मसइलो न त ॿियो के इंसान खे ज़रूरत पए थी। त हीअ जेको आहे अॼु जेको हिसो कयूं था इन में जेके क़िस्म आहिनि उते पहिरें ते 5 क़िस्म ते आंदोसीं। हीअ 6 आहे मुसाफ़िर कहिड़ो मुसाफ़िर रोज़ो रखे या न रखे या कीअं। इन में वॾा यानी हदीसूं तमामु घणी थो अचनि त उन में छा करे। जे इंसान सायो करे, ॾिसो उलमान जो क़ौल जेको सायो करे सफ़र थो करे रमज़ान में त मां रोज़ो गुसायां त उन ते इहो हराम आहे, हराम में अंदरि अची वियो, छो जो उन ते रोज़ो वाजिबु आहे, रोज़ो रखिणो आहे। जेको सायो करे सफ़र थो करे त मां सफ़र कयां त रोज़ो गुसायां। इन खे चवंदा आहिनि तहायुल जेको सायो करे ठगी थो करे त मां सफ़र में हुजां त मुंहिंजो रोज़ो न थिए। त इहा हिकिड़ो थोरो मुद्दो हुजे या घणो, इन में सभु साॻी शइ आहे, पर इहो इन जे लाइ जाइज़ न आहे। पर उन्हनि जे लाइ जेके मिसाल के जहाज़ जा ड्राइवर आहिनि, के बसुनि जा ड्राइवर आहिनि या गाॾी टैक्सियुनि जा ड्राइवर आहिनि, उहे छा कनि। जेके उहे सदाईं सफ़र में आहिनि उहे छा कनि, उन्हनि जे लाइ बि उलमा उन्हनि जे तफ़सील कई आहे। जीअं हिते अलाह ताला असांखे चए थो मन कान मरीज़न औ अला सफ़र फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र युरीदु अल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र। अलाह साईं चए थो त रोज़ो मुसाफ़िर मजबूर जेको आहे उनखे तकलीफ़ थी थिए उहो रोज़ो न रखे, पर उनखे उहे रोज़ा जेके गुसाईंदो वरी बि रखणा अथसि। त यानी अॼु जा पोइ उन ते कर्ज़ु आहे इहो, छो जेके सही बुख़ारी मुस्लिम बि आहे। अनस बिन मालिक रज़ियल्लाहु अन्हु चए थो त अन्हु क़ाल कुन्ना नुसाफ़िर मअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फलम युइब अस्साइम अला अलमुफ़्तिर वला अलमुफ़्तिर अला अस्साइम। इहो अनस बिन मालिक चए थो असीं नबी करीम सां सफ़र कया, उन सफ़र में केरु रोज़ाइती बि हूंदा हुआ ऐं केरु रोज़ो जंहिंखे न हूंदो त केरु बि कंहिं ते ठठोल न कंदो न ॻाल्हाईंदो। इहो बुख़ारी मुस्लिम में आहे। ऐं ॿी रिवायत सही मुस्लिम अबी सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु अन्हु क़ाल यरौन अन्न मन वजद क़ुव्वतन फसाम फ़इन ज़ालिका हसन। जे सफ़र में इंसान ॾिसे थो मूंखे ताक़त आहे, जवानी आहे ऐं सफ़र हींअर थधि बि आहे, तकलीफ़ न आहे, त भली उहो रखे, इनखे का तकलीफ़ यानी उनखे का झल न आहे। ويرون أن من وجد ضعفا فأفطر فإن ذلك حسن। इहो सही मुस्लिम जी रिवायत आहे। ऐं जेको कमज़ोर आहे, पोड़ो बुज़ुर्ग आहे, उहो ॾिसे थो त सफ़र में मूंखे तकलीफ़ थी थिए रोज़े में, त उहो न रखे, त उन जे लाइ बहितर उहो आहे। यानी इन में जीअं इंसान जी सिफ़त आहे ईअं हुजे। ऐं ॿी हदीस आहे फी सुनन अबी दाऊद में इहा हदीस जेकी आहे उहा थोरी ज़ईफ़ आहे, पर वरी बि आणियूं था, छो जो उन्हनि जी बि हुन ॿियनि सही हदीसुनि वांगुरु कुझु मिले थो। त इहो सुनन अबी दाऊद में अन हमज़ा अन अम्र अल अस्लमी अन्नहु क़ाल या रसूल अल्लाह इन्नी साहिबु सफ़र। इन हमज़ा साहिबी चयो या रसूल अल्लाह मां त सफ़र घणो हूंदो आहे, इन्नी साहिबु सफ़र आलिजु उसाफ़िर अलैहि, मां सदाईं माण्हुनि खे माण्हू काफ़िला हलाईंदो। जीअं ई हो वञी शामिल थी, जीअं अॼु बसुनि जा ड्राइवर आहिनि या टैक्सियुनि जा मुसाफ़िर आले हो अकरी, ऐं मां ई ॾाचूं जेके मूं वटि आहिनि इन्हनि ते माण्हुनि खे खणी हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क ते पहुचाईंदो आहे, शहरनि ताईं। वइन्नहु रुब्बमा युसादिफ़ुनी हाज़ा अश-शहर, कॾहिं कॾहिं रमज़ान अची थो वञे मुंहिंजे इन सफ़र में, यानी रमज़ान व अना अजिदुल क़ुव्वा व अना शाब। ऐं चई या रसूल अल्लाह मां जवान आहियां, मूंखे ताक़त आहे। फ़अजिदु बअन असूम, मां ॾिसंदो आहियां त रोज़ो रखां या रसूल अल्लाह। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो अहो अलैका हय्यन अहवन अलैया मिन अन उअख़िरहु। उन हमज़ा चयुसि जे हूअं ई बि मां रोज़ो हींअर रमज़ान में न रखां हींअर सफ़र में, त वरी बि अॻिते मूंखे रखिणो आहे न, त छो मां भला हींअर ई न रखां। अहवन अलैया मिन अन उअख़िरहु फ़यकूनु दैना, मूं ते कर्ज़ु इहो छो रहे। फ़असूम या रसूल अल्लाह, पोइ मां उहो रोज़ो रखां सफ़र में या रसूल अल्लाह, अम उफ़्तिर जा रोज़ो न रखां, इहो ॿुधा। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो अय्यु ज़ालिका शिअत या हमज़ा, चईंसि या हमज़ा जेको तोखे सवलो लॻे उहो तूं कर।
उहो तोखे जेको सवलो लॻे त उहो कर। छो जो हुनजी ॻाल्हि इहा आहे त जे हींअर रोज़ो न रखंदो सफ़र में वरी बि अॻिते मूंखे रखिणो पवंदो। त इहो थियो जीअं न बसुनि जा ड्राइवर आहिनि या कारुनि जा या टैक्सियुनि जा, जे ॾिसनि त सफ़ा गर्मी आहे ऐं हींअर थधि जा ॾींहं न आहिनि रमज़ान में, त पोइ उहो ॾिसे जे तकलीफ़ थी थिए त रोज़ो न रखे, पोइ रमज़ान खां पोइ रखे सघंदो। ऐं मुसाफ़िर जे लाइ इहा हिकिड़ी इजाज़त आहे, जे रोज़ो रखे सघे थो त भली रखे, जे तकलीफ़ न आहे। जीअं हींअर बसुनि में अचनि वञनि था माण्हू, उन्हनि में AC लॻी पई आहे, सीटूं कोचूं आहिनि भलियूं, त उन में उनखे कुझु कोन्हे। छो जो हदीस में अचे थो फ़अल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी साहिह मुस्लिम, अबी दरदा जी हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो ख़रजना मअ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी हर्रिन शदीद, नबी करीम सां सहाबी निकिता सफ़र में ऐं ॾाढी गर्मी, हता इन कान अहदुना लयदअ यदहु अला रअसिही, माण्हू मथे ते हथ रखे पिया हलनि, एॾी गर्मी हुजे। मिन शिद्दतिल हर वमा फ़ीना साइमुन इल्ला रसूल अल्लाह, ऐं असांजे सॼे काफ़िले में सिर्फ़ु नबी खे रोज़ो हो, उहो अब्दुल्लाह बिन रवाहा, इहो सहाबी, उनखे बि रोज़ो हो, ॿिया सभई रोज़ो कोन पिया रखनि सफ़र में। ऐं नबी करीम उन्हनि खे कोन झलियो ऐं कोन चई त नबी करीम रज़ियल्लाहु अन्हु ख़रज इला मक्का, ॿी हदीस में अचे थो अन नबी सल्लल्लाहु ख़रज इला मक्का आमल फ़तह जे टाइम में, जंहिं महिल नबी करीम सफ़र में आयो ऐं मके जे लाइ निकितो, हता बलग किराअ अलगमेम, इहो हिकिड़ो जबल आहे हिते वादी फातिमा जमूम जे भरिसां, किराअ अलगमेम चवंदा आहिनि उनखे। त नबी करीम खे उन ते फसाम अन्नास मअह, उते नबी करीम रोज़ो रखियो त इन अन्नास क़द शक़ अलैहिम, उते माण्हुनि खे तकलीफ़ थी, व इन्नहुम यंज़ुरून फीमा फ़अल्त, नबी करीम खे हिकिड़े साहिबी चयो रसूल अल्लाह तो रोज़ो रखियो त सभिनि रोज़ो रखियो माण्हू, ऐं हींअर गर्मी बि ॾाढी आहे। फदअ बिक़दह, त नबी करीम पाणी घुरायो ऐं मिमा बअदल असर, टे परे खां पोइ, फशरिब वशरिब वन्नास यंज़ुरून इलैहि, ऐं उते रोज़ो नबी करीम रोज़ो छोड़ियो टे पारी, जिन वटि ॾिठई माण्हू मूं वांगुरु था कनि त माण्हुनि खे तकलीफ़ थी थिए त उते रोज़ो छोड़े। ॿी हदीस अबी सईद अल ख़ुदरी अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला नहर मिन समा, नबी करीम सां सफ़र में हो ऐं को दुबाव पाणी जा थींदा बारिशुनि जा, जीअं वाकर वांगुरु पाणी वहंदो आहे ईअं, मिन समा वन्नास सियाम फी यौमिन साइफिन मशाहु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला बग़लतिन लहू, त उते पाणी बि हो रस्ते में, पर रोज़ो हो नबी करीम खे ऐं माण्हुनि खे बि रोज़ो हो। नबी करीम चढ़ियल हो के गॾह ते या घोड़े ते, फ़क़ाल इशरबू अय्युहन्नास, माण्हुनि खे चई त तव्हां रोज़ो छोड़ियो, फ़अबो, माण्हुनि ते नबी चयो त रोज़ो छोड़ियो, पर माण्हुनि रोज़ो कोन छोड़ियो, छो उहो ॾिसनि पिया साईं खे रोज़ो आसीं के छोड़ियो। त फ़क़ाल इन्नी लस्तु मिथलकुम, उन्हनि खे चई मां तव्हां वांगुरु न आहियां, इन्नी अयसरुकुम इन्नी राकिब, माण्हुनि खे चई त मां तव्हां वांगुरु न आहियां, मां घोड़े ते चढ़ियल आहियां, तव्हां पंध हो ऐं रोज़ो छोड़ियो। फ़अबो, वरी बि माण्हुनि रोज़ो न छोड़ियो। फतना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ख़द फ़नज़ल फ़शरिब वशरिब अन्नास, ऐं उते नबी खे ॾिठो त हीअ माण्हू कोन मुड़ंदा, त घोड़े ते लही ऐं रोज़ो पाण छोड़ियईं ऐं पाणी पीतईं। पोइ माण्हुनि बि ईअं कयो, युरीदु अन यशरब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हुनि जो इहो तवजो हो त जे साईं रोज़ो छोड़ींदो त असीं बि छोड़ींदासीं, जे न त असीं कोन कंदासीं। उन्हनि जो इहो मक़सदु हो त जीअं साईं जो चवणु न पिया कनि त साईं रोज़े में ऐं असीं न, त नबी करीम ॾिठो त हिननि खे तकलीफ़ आहे, पोइ पाण रोज़ो भञई। ऐं ॿियो त इंसानु ॾिसे त जे रोज़े में हिन खे तकलीफ़ थिए थी, जीअं हदीस जाबिर रज़ियल्लाहु अन्हु साबिक़ अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अफ़्तर हिन शक़ सौम अला अन्नास, नबी करीम खे रोज़ो हो ऐं घोड़े ते हो, हुनखे तकलीफ़ कान्हे, पर ॾिठई त माण्हू सभु पंधु बि था अचनि हलनि मुंहिंजे पोयां, त उन्हनि खे चयईं त रोज़ो छोड़ियो, त उन्हनि खे कंहिं बि छोड़ियो, जिन वटि नबी करीम रोज़ो छोड़ियो, पर के अञा रोज़े में हा, त नबी करीम उन्हनि जे बारे में चयो उलाइकल उसा, इहे जेके न फ़रमान आहिनि, जेके मुंहिंजो चवणु कोन था कनि ऐं रोज़ो कोन था भञनि। छो जो नबी करीम चयो उन्हनि खे त रोज़ो भञो, छो जो तकलीफ़ आहे ऐं पाणी बि आहे ऐं तव्हां पंध हो ऐं मां घोड़े ते आहियां। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े सफ़र में हदीस में अचे थो, हदीस जाबिर, त कान फ़ी सफ़रिन फ़रअ ज़िहामन व रजुलन क़द ज़ल्लल अलैहि, नबी करीम हिकिड़े सफ़र में हो, पोयां माण्हू ॾिठई त माण्हू घणा गॾु थी विया हिकिड़ी जॻह ते, पोइ हिते हटी उन्हनि खे ॾिठई त हिकिड़ो माण्हू बेहोश थी वियो आहे ऐं उनजे मथां हीअ छांव कयो वेठा आहिनि। त नबी करीम चयो मां हद, त पुछई त छा थियो आहे हिनखे, क़ालू साइम
فقال ليس من بر بصيام بالسفر त उन्हनि खे चवनि त या रसूल हिन खे रोज़ो आहे तॾहिं बेहोश थी वियो त नबी करीम चयो त लैस मिन बिर यानी हिकिड़ो बिर ऐं हिकिड़ो सवाबु ऐं भलो अमल न आहे त हिकिड़ो रोज़े में सफ़र में माण्हू रोज़ो रखे ऐं इहा हदीस जेके बुखारी में आहे बुखारी हिते उलमा जो जेको तर्जुमाहनि जा जेके हुननि जा अक़वाल आहिनि छा आहिनि इज़ा साफ़िर मुसाफ़िर अथना योम त जे इंसान रोज़े सां ई निकितो शहर मां सफ़र में त ॾिठईं त मूंखे तकलीफ़ थी वई आहे ॾाढी थकिजी पियो सिजां बेहोश थो थियां त अञा शहर परे आहे त नबी करीम सल्लम जीअं कयो त उनखे ईअं करिणो खपे जीअं किरा अल गमेम जेके जबल जे भरिसां पहुतो माण्हुनि खे ठही तकलीफ़ आहे त पोइ उन लही रोज़ो छोड़ियो टेपारी खां पोइ ऐं माण्हुनि खे बि छुड़ाई त उन वांगुरु करिणो खपे माण्हुनि खे ऐं बाक़ी ॿियो मसइलो आहे त के माण्हू ॿाहिरां मुसाफ़िर अचनि था हिकिड़े शहर ॾे मिसाल मके अचनि था मदीने अचनि था ऐं उन्हनि खे सफ़र में रोज़ो कोन्हे ऐं अचे शहर में हिते माण्हुनि जे अॻियां मानी खाइनि या हाणे छा कनि या रोज़ो अधु ॾींहुं रखनि या की कनि त उलमा चवनि था त उन्हनि जो अधु रोज़ो जेको आहे कोन थींदो छो जो रोज़ो रखिबो आहे राति खां नियत हूंदी आहे उन में त हाणे हीअ छा कनि एतिरामनि अदबनि उन्हनि जे अॻियां न खाइनि न पीअनि जेके शहर वारनि जे अॻियां जेसिताईं सिज लहे ऐं जे न खाए पीए त उहो बहितरु आहे जे न खाए पीए त उहो बहितरु आहे छो जो उलमा जो इन में घणा कौल आहिनि त इहा के चवनि था त जिन के शहर में पहुतो माण्हुनि खे रोज़ो आहे त पोइ हिन खे बि रोज़ो रखिणो खपे या खणी अधु ॾींहुं हुजे इहो एहतरामनि ऐं ॿियनि मुस्लमाननि जे लाइ ऐं हुननि ॿियनि जवाबु ॾिनो त हिन जो रोज़े जो सवाबु त कोन्ह थींदो भला इहो करे सघे थो त माण्हुनि जे अॻियां न खाए न पीए इहो काफ़ी जेको इहो मज़हब इमाम अहमद जो त माण्हुनि जे अॻियां न खाए न पीए छो जो इहो हिकिड़ो हुननि खे तकलीफ़ ॾींदो ऐं हुननि खे बि शक पवंदो त हीअ मुस्लमान जा न छो जो माण्हुनि जे विच में अचे ऐं रमज़ान में खाईंदो पीअंदो त उन्हनि खे शक पवंदो कंहिं में कई लाइ इहो बि वन यानी उलमा चवनि था त हू माण्हू उन्हनि खे शक कंदा त हीअ छो हिकु मुस्लमान जा छा जीअं यानी इहो अब्दुल्ला बिन मसूद बि ईअं चवंदो रज़ियल्लाहु अन्हु मन अकल अव्वल नहार फलियकुल आख़िर अब्दुल्ला बिन मसूद चवंदो त भली खाए जे हुनखे रोज़ो न आहे त भले खाए पर माण्हुनि खां परे यानी लिकी खाए या पासो वठी खाए छो त हुनखे रोज़े जो सवाबु अधु जो त कोन मिलंदो ऐं मज़हब इहो आहे त इमाम मालिक जो इमाम शाफ़ी ऐं इमाम अहमद जो त माण्हू उहो रोज़ो अधु न रखे पर खाए पीए पर लिकी खाए पीए माण्हुनि जे अॻियां न चोथों नंबर हिते ॿियो बि हिकिड़ो अचे थो त इंसानु जेको बीमार आहे बीमारी में हुनखे यानी रोज़े में बीमारी ऐं तकलीफ़ थी थिए उहो छा करे जेको इंसानु रोज़े में आहे ऐं हुनखे तकलीफ़ थी वई हींअर वधंदी थी वञे त उलमानि जो कौल आहे त उनखे रोज़ो छोड़णो पवंदो इहो हुननि उलमा इहो चवणु वरितो वमन कान मरीदन अव अला सफ़र फ़इद्दतु मिन अय्यामिन उख़र अलाह साईं चए थो केरु बीमार आहे जा सफ़र ते आहे त 2-3 ॾींहं तरसी पोइ रोज़ो रखे वयुकरहु सौम मिन अलमशक़्क़ा ऐं जेको हुनखे तकलीफ़ सफ़र में थिए थी त उनजे करे इंसानु इहा रुख़्सत अलाह जे तरफ़ां आहे इंसानु रुख़्सत वठे जीअं हदीस में आहे इन अल्लाह युहिब्बु अन तुअता रुख़सो कमा यकरहु अन तुअता मअसियतहु अलाह खे उन्हनि जो अलाह जे जेकी इजाज़त आहे उहो ख़ुशि थींदो अलाह साईं जेके मोमिन वठंदा इजाज़त जीअं इंसानु को ॾोह कंदो त अलाह खे उहा शइ न वणंदी आहे त उहो बि इजाज़त इंसानु उहो वठे अलाह जे तरफ़ां आहे ॿियो क़िस्म जेको माण्हू कहिड़ो खणी मुल्क में हुजे शहर में हुजे पर उनखे जे रोज़ो रखंदो त हुनजी जान खे नुक़सानु थो पए बीमारी वधे थी या दवा नथो खाई सघे त उन्हनि जे बारे में उलमा चवनि था त अलाह ताला जे क़ुर में सूरत निसा में 29 आयत में चए थो वला तक़्तुलू अनफुसकुम इन अल्लाह कान बिकुम रहीम अलाह साईं चए थो पंहिंजे पाण खे न मारियो अलाह रहम तव्हां सां रहम करण वारो आहे त इहो वला तुल्क़ू बिअयदीकुम इला तहलुका इहो बि सूरत अल-बक़रा में 195 में अलाह साईं चए थो पंहिंजे पाण खे मौत ऐं तहलुका ॾे में न उछलायो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो इन लिनफ्सिका अलैका हक़ इंसान जी जान जो इंसान ते हक़ आहे हिकिड़ो इंसानु हिकिड़ी खणे थो साह जेको आहे इहो तो वटि ऐं मूं वटि अमानत आहे इन जो बि हक़ इंसान खे पूरो करणो खपे छो जो हिकिड़ी रुख़्सत अलाह जी मिलियल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो ला दरर वला दिरार न तूं कंहिंखे तकलीफ़ ॾे न कंहिंजी तकलीफ़ खण या उनजी कंहिंजी सह इहा रिवायत इब्न माजा जी ऐं इमाम नववी इन हदीस खे सही थो दर्जो ॾिए
उलमा चवनि था शहर में इंसान हुजे बीमारी ओचितो थी वञे माण्हू हमरा खे रोज़ो आहे ऐं ओचितो बीमारी थी वञे तकलीफ़ थी थिए हुनखे पाणी पीअणो खपे दवा पीअणी खपे त उलमा चवंदा इन में हुन ते हिकिड़ो वजूब आहे त फ़ुतुर करे यानी रोज़ो भञे ऐं दवा पीए या पाणी पीए छो जो इंसान खे पंहिंजी जान जो जीअं चयोसीं हिकिड़ो साह ऐं जान हिकिड़ो अमानत आहे उन वटि सो इहो उन जी संभाल उनजो करिणो आहे उलमा चवनि था जे हुन दवा पीती ठीकु थी वियो त पोइ छा करे वरी बाक़ी ॾींहुं सॼो ॾींहुं रोज़ो रखे या न उलमा चवंदा हू बिलख़ियार यानी उन में इजाज़त आहे त जे इंसानु रोज़ो पूरो करे थो अञा उन में ताक़त आहे त यानी जे सवाबु कोन थींदो छो जो रोज़ो भञी छॾियसि बाक़ी जे अञा बि रखे थो वधीक अञा हलाए थो त उनखे इहो बहितर आहे जे रोज़ो भञी छॾे मां अञा चए थो त बसि हाणे मां खावां पिया त जीअं पहिरियां चयोसीं त उलमा जो चवणु आहे त इहो पाण माण्हुनि जे अॻियां खाए पीए न ऐं पासे ते वञी किथे लिकी ऐं भली उहो खाए पीए छो जो इख़्तिराम लिशूर नास माण्हुनि जो इख़्तिराम करे छो जो माण्हू जेके आहिनि उहे रोज़े सां आहिनि ऐं माण्हुनि जे जीअं हलनि था जहान में उन्हनि ईअं उन्हनि सां हलणो खपे त इहो हिकिड़ो इहो तरीक़ा आहिनि मुसाफ़िर जा बीमार जा जेके असीं अॼु मुख़्तसर करे ॿुधाया इनशा अलाह इहो सिलसिलो अञा हलंदो अञा बि इहे के अहकाम आहिनि क़ज़ाई आहे जेके इंसान खे ज़रूरत आहे हिन रमज़ान में रमज़ान जो महीनो हर मुस्लमान हर मुल्क में आहे ऐं उन्हनि बि अहकाम अचनि था केरु रोज़ो रखे या न रखे या कीअं रोज़ो भॼे थो त कीअं भॼे ऐं पोइ रमज़ान खां पोइ उहे रखणा आहिनि या न जेके कंहिंखे रखणा आहिनि कंहिंखे न आहिनि रखणा जेके सफ़ा बीमारियुनि में आहिनि जा बुढ़ापा आहिनि कमज़ोर आहिनि उन्हनि खे नाहे रखिणो त उन्हनि जो बि बयानु ॿुधाईंदासीं उन्हनि खे छा आहे हुकुम उन्हनि ते ऐं जेके रखनि था कीअं रखनि कॾहिं रखनि उन्हनि जो बि इनशा अलाह बयानु मुख़्तसर करे ॿुधाईंदा हलंदासीं ते असांखे हिकिड़ो लतीफ़ो किसो अचे थो साईं मुस्लिम जी रिवायत आहे त नबी करीम हिकिड़ो दफ़ो आम ॾींहंनि में रमज़ान में न सहाबियुनि सां वेठो सुबुह जो निमाज़ पढ़ी पोइ ज़ोहर जे वेझे त नबी करीम सहाबियुनि खां पुछो त मन असबह मिनकुम अल-यौम साइमा अॼु कंहिं रोज़ो रखियो आहे त सभई साहबी ख़ामोश वेठा अबू बकर हथ मथे कयो चई त अन या रसूल अल्लाह मूं रोज़ो रखियो आहे या रसूल अल्लाह वरी नबी करीम थोरो तरसी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई फमन तबिअ मिनकुम अल-यौम जनाज़ा अॼु केरु कंहिं जनाज़े जे पोयां हलियो यानी जनाज़े बि निमाज़ पढ़ी या उन जे पोयां हलियो त सभई ख़ामोश थी वरी अबू बकर चयो अन या रसूल अल्लाह मां जनाज़ो फजर खां पोइ पढ़ी फलाणे ॻोठ में उते वियुसि वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो तरसी वरी पुछी फमन अतअम मिनकुम अल-यौम मिस्कीना वरी नबी करीम पुछे थो अॼु कंहिं ग़रीब खे कंहिं मानी खाराई त वरी बि सभु ख़ामोश थी वरी बि सभिनि जी नज़र अबू बकर ॾे नबी अबू बकर हथ मथे करे चयो या रसूल अल्लाह अन या रसूल अल्लाह त मां हिकिड़े मिस्कीन खे अॼु मानी खाराई थुम सअल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फमन आद मिनकुम अल-यौम मरीदा अॼु केरु कंहिं मरीज़ खे ॾिसणु वियो अलाह जे ख़ातिर उनखे कंहिंखे पुछणु वियो केरु कंहिंखे पुछणु वियो आहे त वरी बि अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु चयो अन या रसूल अल्लाह मां हिकिड़े मरीज़ खे ॾिसी पोइ आयो आहियां हेॾे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिते फरमायो मा जतमअना फी इम्रिइन इल्ला दख़ल अल-जन्नह इहे सिफ़तूं जेके इहे कम जेके पुछम मां इहो कहिड़ियूं बि किथे हिकिड़े माण्हू में गॾु थियूं थियनि त उहो जन्नती माण्हू आहे उहो जन्नती माण्हू आहे इहा आहे सही मुस्लिम जी हदीस आहे 1028 नंबर त ॾिसो न इहे अमल केॾा न भला आहिनि ऐं इंसानु अहिड़नि अमलनि में सदाईं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे छो त इहे अमल जेके ख़बर कान्हे इन्हनि अमलनि मां कहिड़ो अमल असांखे जन्नत में दाख़िल कंदो अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ जे हिदायत जे हदा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।